शहदादपुर में सिंध हेल्थ केयर कमीशन जी अताई डॉक्टर खिलाफ कार्रवाई। अताई डॉक्टर क्लिनिक छड़े भॼी विया। टीम केतरनि ई क्लिनिकुनि खे सील करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिबि सिंध में अताई डॉक्टरनि जे ख़ात्मे लाइ जोड़ियल सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल रज़ाक शेख जी अॻवानी में पुलिस सां गॾिजी शहदादपुर जे हिंगोरा रोड ते अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। इतला मिलंदे ई अताई डॉक्टर क्लिनिकूं छॾे भॼी विया। टीम केतरनि ई क्लिनिकुनि खे सील करे छॾियो। उन सिलसिले में टीम जे सरबराह असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल रज़ाक शेख जो चवणु हो त ऑपरेशन सॼी सिंध में जारी आहे त जीअं सिंध मां अताई डॉक्टरनि जो ख़ात्मो मुमकिन थी सघे, जंहिं लाइ अॼु शहदादपुर में ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिं में असां 6 क्लिनिक सील ऐं 3 खे वार्निंग जारी कई आहे। टंडवादा में भरपासे में यूरिया भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ सिंध पाक तहरीक ऐं सिंध आबादगार फोरम जी गॾियल गॾिजाणी थी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला भेण मूजिबि सिंध पाक तहरीक जे सरबराह शाहजहान जुणेजो जी सरबराही में थियल गॾिजाणी में टंडवादम बार जे अॻवाननि अल्ताफ़ जुणेजो, एडवोकेट पठान खान खोसो, एडवोकेट राशिद अली खान, एडवोकेट ज़मींदार हाजी मोहम्मद मूसा सांद, मुश्ताक ब्रोही ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी में यूरिया भाण जी ब्लैक मार्केटिंग ऐं इंतज़ामिया जे किरदार ते ॻाल्हायो वियो ऐं इहो बि तइ कयो वियो त यूरिया भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़तमु न थी त भाण डीलरनि ऐं मक़ामी इंतज़ामिया ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई वेंदी। हुननि चयो त डीसी सांगड़ ऐं एसी टंडवादम खे भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर अफ़सोस उन्हनि को बि नोटिस न वरितो। काज़ी अहमद में पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी अज़ीम न्याणी शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी जूं तैयारियूं ज़ोर शोर से जारी आहिनि। एसएस न्यूज़ के रिपोर्टर जावेद सियाल मूजिबि उन सिलसिले में यूथ विंग डिवीज़नल सदर अख्तर अली रिंद की क़ियादत में नवाबशाह खां निकतल प्यादल मार्च तालके प्रेस क्लब काज़ी अहमद अॻियां पहुतो। तालके पीपी सदर अब्दुल नबी जमाली, सदाम हुसैन शाह, मीर फारूक मरी ऐं ॿियनि मार्च जो ज़बरदस्त इस्तक़बाल कयो। काफ़िलो अॼु राति काज़ी अहमद में रहंदो, जंहिं बाद सुबुह जो पंहिंजी मंज़िल ॾे रवानो थी वेंदो। कुंभ में सकाफ़ती रंग अञा बि जारी। खांगी स्कूल में शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि तक़रीब में शागिर्दनि शागिर्दियाणियुनि मोहम्मद रज़ा, ताहिरा सहर, अक्सर रहीम, बेनज़ीर तमरानी, अली हैदर ऐं ॿियनि पारां तक़रीरूं, टेबलोज़ ऐं गीत पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स करे धरती सां मुहबत जो इज़हार कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल आफ़ाक अली तमरानी, मिस नज़ीरा तमरानी, ज़ैबुन निसा गर्ल्स हाई स्कूल जी हेड मिस्ट्रेस मिस सरीना तमरानी, खैरपुर आर्ट्स काउंसिल के सदर सांवल गाहो, उस्ताद नज़ीर तमरानी ऐं ॿियनि चयो त सिंध धरती अमन ऐं मुहबत जी धरती आहे। स्कूलनि में अहिड़ा सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद करण जो मक़सदु ईंदड़ नस्लुनि खे पंहिंजी सकाफ़त बाबति ॼाण फ़राहम करणु आहे। रेलवे इंतज़ामिया पारां सरहाड़ी रेलवे स्टेशन के ख़ाली प्लाटन ते वेठल गुरगला बिरादरी के घरनि खे ड्राहे पट कयो वियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिबि लीज़ ते वरितल भट्ठा मालिकनि पारां रेलवे जूं रहतूं न ॾियण ते प्लाट ख़ाली कराइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। रेलवे के इंस्पेक्टर ऑफ वर्क्स इम्तियाज़ रसूल जी अॻवानी में पुलिस अटालनि सां गॾु सालनि खां वेठल गुरगला बिरादरी जा समूरा घर ड्राहे पट करे खैन लॾायो वियो। ॿिए तरफ़ गुरगला बिरादरी के मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु मीडिया अॻियां एहतजाज कंदे चयो त हू 8 सालनि खां हिते वेठल आहिनि। रेलवे इंतज़ामिया बग़ैर नोटिस जे ओचितो पुलिस वठी घरनि मथां धाड़ेलनि वांगुरु कड़की पई। हू सख़्त थधि में केॾांहुं वञनि। नाज़रीन, बांधी में पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे उनवान हेठ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल के उस्तादनि ऐं सवे शागिर्दनि पारां तालीम के आम करण लाइ जागरता रैली कढी वई। उन हवाले से पेश आहे एसएस न्यूज़ के रिपोर्टर हनीफ जमाली जी हीअ रिपोर्ट। जीअं त हिन वक़्तु असां मौजूद आहियूं प्रेस क्लब बांधी ते। बांधी हायर सेकेंडरी स्कूल जा उस्ताद तोड़े शागिर्द हिते 7 जे तादाद में पहुता आहिनि, जेके तइलीम जागरता रैली कढी आया आहिनि। हिते मौजूद शागिर्द ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे मिनिस्टर साहब साईं सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी साहब साईं गुलाम अकबर लगारी साहब जिन जो हुकुम आहे त तव्हां अवेयरनेस पैदा कयो माण्हुनि में त प्राइमरी में जेके नंढड़ियूं छोकिरियूं या ॿार
या हायर सेकेंडरी में हाई स्कूलनि में नथा पढ़नि ॿारड़ा उन्हनि लाइ असां जदोजहद कयूं त माण्हू जेके वधि में वधि पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि। आहियां असां नवां GST थिया आहियूं। असां इन रैली के ज़रिए इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त हींअर हाई स्कूल बल्कि जेके बि सरकारी स्कूल आहिनि कई गुना प्राइवेट स्कूल खां जेका तालीम आहे बहितर आहे। छो जो हींअर प्राइवेट स्कूल में जेके बि सुठी खेप हुई या क्रीम हुई उहा हींअर सरकारी स्कूलनि में भर्ती थी चुकी आहे ऐं उन्हनि जे बावजूदि एतिरो सुठो स्टाफ हुजण जे करे बि असांजे सरकारी स्कूलनि में स्ट्रेंथ जेका आहे अटेंडेंस तमामु घटि आहे। सो इन रैली जे ज़रिए असां इहा गुज़ारिश कंदासीं वालदेन सां त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो। हाई स्कूल बांदी जे इन रैली जो ही मक़सदु आहे त जेके बि वालदेन हाणे पंहिंजे ॿारनि खे नथा पिया मोकिलनि उहे ॾिसनि। हाणे गवर्नमेंट ऑफ सिंध मोर देन 50,000 टीचर्स अपॉइंट कया आहिनि ऐं वधि में वधि तालीम मिले पई। हर पीरियड असांजो बिज़ी आहिनि, बिल्कुलु बाक़ाइदे तालीम आहे असांजे स्कूल में। असांजे क्रीम टीचरनि जी हिकिड़ी टीम असां वटि आहे ऐं वधि में वधि हाणे पंहिंजा ॿार जेके आहिनि सो वालदेन दाख़िल कराइनि। थोड़े शागिर्द गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल बांदी खां हिते तालीम जी सुजागत जे लाइ हाज़िर थिया आहियूं ऐं असां बांदी शहर वासियुनि खे तोड़े सिंध वासियुनि खे वालदेन खे गुज़ारिश कंदासीं त खुदारा पंहिंजे ॿारनि जी तालीम ते तवजह ॾियो। छाजे करे तालीम लाज़वाल दौलत आहे। एजुकेशन सिर्फ़ु असां ड्यूटी जे लाइ नथा हासिल कयूं। हींअर तालीम खां सवाइ इंसान हींअर हिन मुआशिरे में कंहिं बि कम जो न आहे। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल बांदी खां त असां सिंध वासियुनि खे बांदी वासियुनि खे डिवीज़न नवाबशाह वासियुनि खे इहो पैगाम ॾियणु आया आहियूं त लिहाज़ा असांजे टीचर्स जेके आहिनि बहितरीनु टीचर्स असांजे स्टाफ में अची विया आहिनि। गवर्नमेंट टीचर्स अची विया आहिनि, मेरिट ते आया आहिनि। जेके हक़दार हुया मेरिट जा उहे आया आहिनि। तमामु सारा जेको अमल आहे असां सिंध जीअं त हिते मौजूदु उस्ताद ऐं शागिर्दनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सरकारी स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे दाख़िल करायो, वधि खां वधि तालीम ॾियारियो। हिते जेके आहिनि से हींअर उस्ताद यूनिवर्सिटी लेवल जा आया आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि तालीम ॾियारियो। कैमरामैन काशिफ जमाली सां गॾु मोहम्मद हनीफ जमाली, SS न्यूज़ बांदी। उडेरोलाल स्टेशन में अटो महांगो हुजण सबबि माण्हुनि यूटिलिटी स्टोर जो रुख करे वरितो। यूटिलिटी स्टोर तां अटो ख़रीद कंदड़नि जो चवणु आहे त स्टोर ते अटो तमामु थोरो अचे थो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासखेली मूजिबि अटो ख़रीद कंदड़ रमज़ान खोसो, मीर मोहम्मद दर्स, अज़ीज़ ऐं फुरकान जो चवणु आहे त शहर जे दुकाननि ऐं फ्लोर मिलनि तां अटो ख़रीद करे नथा सघूं। हुननि चयो त वफ़ाक़ी सरकार यूटिलिटी स्टोर उडेरोलाल स्टेशन ते अटे जा सिर्फ़ 50 खां 60 थेला अची रहिया आहिनि, जंहिं करे केतिरा ई ग़रीब माण्हू सस्तो अटो हासिल करे नथा सघनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त उडेरोलाल स्टेशन जे यूटिलिटी स्टोर ते अटो रोज़ जे बुनियाद ते ॾिनो वञे त जीअं ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाई सघनि। कोटड़ी साइट में बदमनी ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज। STP पारां बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली मल्हा मूजिबि STP अॻवाननि यूनिस ओठो, बादल नुहाणी, अमजद मस्तोई, मुस्तफ़ा शाहानी ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि नारेबाज़ी कंदे SHO साइट कोटड़ी खे फौरी तौरु हटाइण जो मुतालबो कयो। अॻवाननि जो चवणु हुयो त साइट कोटड़ी जा थाणा ठीकनि ते ॾिना विया आहिनि, जंहिं करे शहर में पुलिस पंहिंजी सरपरस्ती में चोरियूं ऐं फुरूं कराए रही आहे। हुननि DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त करप्ट SHOs ऐं पुलिस एहलकारनि खे हटाए शहर में अमनो अमान बहाल करायो वञे। नासरीन, ठारूशाह में खांगी स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मैनेजिंग डायरेक्टर काज़ी अब्दुल कबीर ख़ुसूसी शिरकत कई। ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि साइंसी मेले में हिस्सो वरितो। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहरिनो सोलंगी। जी अलहरिनो सोलंगी, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, आज़ाद पब्लिक स्कूल ठारूशाह में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मैनेजिंग डायरेक्टर काज़ी अब्दुल कदीर ख़ुसूसी शिरकत कई। उन खां अलावा सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पिणु साइंसी मेले में हिस्सो वरितो। साइंसी मेले में ॿारनि पारां जदीद साइंसी टेक्नोलॉजीअ ते हलंदड़ शयूं ठाहे ईंदड़नि खां दाद वसूल कयो।
जॾहिं त उन मौक़े ते MD सेफ काज़ी अब्दुल क़दीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे ॿेराड़ी वारे इलाइक़नि में अहिड़ा साइंसी मेला थियण सां असांजे मुस्तक़बिल जा नंढड़ा ॿार घणी ॼाण हासिल कंदा ऐं अॻिते हली सुठा ऑफिसर थींदा। स्कूल में पढ़ाई सिर्फ़ु क्लासनि ताईं महदूद न आहे, क्लासनि खां ॿाहिरि बि पढ़ाई थी रही आहे। जॾहिं त सिंध जे पोइते पियल स्कूलनि में वॾो फ़र्क़ु ईंदो, जॾहिं त उन मौक़े ते सिंध एजुकेशन फाउंडेशन जो रीजनल हेड शहीद बेनज़ीराबाद इमाम बख्श आरेसर, ज़िले नौशेरो फिरोज़ जो हेड महबूब मंगसी, आज़ाद स्कूल जे ऑनर्स अख्तर कुरैशी, मजीद चौहान जिन शिरकत कई। जॾहिं त साइंसी मेले में हिसो वठंदड़ स्कूल ऑपरेटर्स खे मेज़बान स्कूल पारां शील्डूं ॾिनियूं ऐं साइंसी मॉडल सुठा ठाहिण में पोज़ीशन हासिल कंदड़ स्कूलनि जे शागिर्दनि खे ट्रॉफियूं ऐं ॿियो इनाम पिणु ॾिनो वियो। जी।